You are watching 6 p.m. Bulletin. सिंध में अंगारे ऐं अरबा जी राति ॿोॾि अचण जो ख़दशो आहे। सिंधु दरिया जे बंदनि जी सख़्त निगरानी कई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो हुकुम। वॾे वज़ीर जो ॿोॾि जी सूरतहाल सबबि मुक़ररु कयल फोकल पर्सन्स ऐं आबपाशी वज़ीर सां राब्तो। आबपाशी वज़ीर जाब ख़ान शोरो वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे चयो त गुड्डू बैराज ते अॼु 12 वॻे मथां वकिरो 3,83,299 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 3,50,943 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वकिरो 3,13,000 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 2,59,050 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटली वटि मथां वकिरो 2,64,000 ऐं हेठां वकिरो 2,33,216 क्यूसिक आहे। बैराजिस जी सूरतहाल अञा ताईं बहितर आहे ऐं समूरा हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया आहिनि। वॾे वज़ीर चयो त समूरा लॻियल खाता इंतज़ामिया फील्ड में रहे। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ सिंध हुकूमत जा वज़ीर दरिया ते मौजूदु रहनि। कचे में रहंदड़ माण्हुनि खे इंतज़ामिया सां सहकार करण जी राय। सिंध में 12 लख क्यूसिक ताईं वकिरो अची सघे थो। बंद टुटण ऐं वॾो इलाइक़ो ॿुॾण जो ख़दशो आहे। फौरी तौर क़दम खयां वञनि। NDMA जो अलर्ट जारी। गुड्डू सखर ऐं कोटली बैराजिस ते वकिरनि में वाध जारी। गुड्डू बैराज वटि विचोले सखर ऐं कोटली बैराजिस वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बैराज जी पॉइंट लेवल घटाई वई। हेठां पासे वधीक पाणी छोड़। कोटली डाउन स्ट्रीम में 2,30,213 क्यूसिक पाणी छॾियो वियो। गुड्डू बैराज जा 2 दर लट में फासी पिया। रेणी कैनाल जा दर बि लट में फासी पिया। रेणी कैनाल खे फ्लड कैनाल तौरु ठाहियो वियो हो। इंजीनियर्स मूजिबि रेणी कैनाल फाल न हुजण सबबि दर खोले न सघिया आहिनि। दर खोलण जूं कोशिशूं जारी। गुड्डू बैराज जा 2 ऐं रेणी कैनाल जा दर न खुलण सबबि ॿोॾि जे वहिकरे में रुकावट अचण जो ख़दशो। अभी एक जरूरी ऐलान सुन ले। हुकूमत पंजाब और रेस्क्यू गवर्नमेंट डोडो की तरफ से तमाम अहले इलाका से दरख्वास्त करते हैं कि दरिया में आने वाले 2-3 दिन में 12 लाख क्यूसेक पानी गुजर आए। तमाम अहले इलाका से दरख्वास्त करते हैं कि वो अपना माल मवेशी लेकर और बच्चों को लेकर महफूज जगह पर शिफ्ट हो जाए ताकि किसी भी जानी और माली नुकसान से बच सके। ऐलान दोबारा सुन लें। हुकूमत पंजाब और रेस्क्यू गवर्नमेंट डोडो की तरफ से तमाम अहले इलाका से दरख्वास्त करते हैं कि आने वाले चंद दिनों में 12 लाख क्यूसेक पानी का रेला गुजर रहा है। तमाम अहले इलाका से दरख्वास्त करते हैं कि वो अपना सामान और माल वगैरह लेकर महफूज जगह पर शिफ्ट हो जाए ताकि किसी भी जानी और माली नुकसान से बच सके। शुक्रिया। सतलज दरिया में इंतहाई ख़तरनाक हद ताईं चाड़। चिश्तिया भरिसां 3 हिफ़ाज़ती बंद टुटी पिया। 300 खां वधीक ॻोठ ऐं हज़ारे एकड़नि ते पोखियल फ़सुल पाणी हेठि अची विया। रोड लुड़ी विया। रहवासियुनि खे फौरी तौर घर ख़ाली करण जूं हिदायतूं। वोकरे में ओकाड़ा सैयदपाला रोड लुड़ी वियो। ननकाना साहब ऐं ओकाड़ा जो ज़मीनी राब्तो काटा। सतलज दरिया में गंडा सिंह वाला जे हंध ते इंतहाई मथाएं दर्जे जी ॿोॾि। ॻोठ ख़ाली करण लाइ ऐलान। रावी दरिया में हेठि ब्लोकी जे हंध ते इंतहाई मथाएं दर्जे जी ॿोॾि। मुल्तान मां 3 लख माण्हुनि जी लॾपलाण। अॼु शाम वॾो वहिकिरो मुल्तान जी हदनि में दाख़िल थींदो। बहावलपुर ऐं राजनपुर मां बि लॾपलाण शुरू। पंजाब हुकूमत जे ॿोॾि सबबि 3 ॼणा फौत थियण जी तस्दीक। PDMA जो चवणु आहे त ॿोॾि सबबि 2,308 ॻोठ ॿुॾी विया आहिनि। 15 लख खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। ऐं सिंधु दरिया में चाड़ बाद कचे जा समें ॻोठ पाणी हेठि। बंदनि ते दॿाउ। 2010 में तबाही मचाईंदड़ टोड़ी बंद सां 15 सालनि बाद पाणी टकराइजी वियो। इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़। कादिरपुर भरिसां शेख बचा बंद ते दॿाउ वधी वियो। रपड़ी जे कचे वारे इलाइक़े में पाणी दाख़िल। ॿोॾि मुतासिरनि जी ॿेड़ी दरिया में ऊंधी थी पई। इलाइक़े वासियुनि ॿुॾी वियल 3 ॼणनि खे बचाए वरितो। 3 मोटरसाइकिलूं अनाज ऐं ॿियो सामान लुड़ी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त इंतज़ामिया मदद नाहे कई। पंहिंजी मदद पाण तहत घर ख़ाली करे रहिया आहियूं। सेवण तालके जे 3 यूसिस जा 40 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया।